मौजूदा सिंध में शहबाज शरीफ, MQM, जरदारी साहब, मरियम नवाज साहिबा, उन्हनि जा मालिक सभु हिकिड़े पेज ते आहिनि। उन्हनि सभिनी सोचियो आहे हिननि खे ओचितो उथंदा न पोइ उधु मां ईंदा, हिननि खे निंड मां उथी को छिरक अची हिननि खे यादि हाणे घुमाए था लाहियूं। हाणे असां वटि सभु आहे, इक़्तिदार बि आहे, जंगियूं बंगियूं बि खटियो वेठा आहियूं। जरदारी असां सां गॾु आहे, नवाज शरीफ गॾु आहे, सभिनी खे घुमाए था वठूं। ऐं वरी हिननि खे अटकल इहा ज़हन में आहे त नंढड़ा नंढड़ा यूनिट कयो, पोइ सिंध वॾी हूंदी कान, नंढड़ी नंढड़ी हूंदी, मज़ामत करे। दरवेश ख़ुदा जा जेकॾहिं तव्हीं सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे खणी कंदव ऐं जेकॾहिं उन साज़िश में तव्हां कंहिं नमूने आलमी ताक़तुनि जे आर्ज़ी तरह जुगाड़ करे बि वञो त का ईअं आहे छा त तव्हीं सिंध खे विराए को हिकिड़े खे मोकिले ॾींदो जर्मनी, ॿिए खे मोकिले ॾींदो ब्राज़ील, पोइ सिंधी तव्हां सां हर जाइ ते मज़ामत कंदा। तंहिंजे करे इहो ज़हन मां कढी ॾियो त सिंधियुनि खे 8 करोड़नि खे विराइण जे अटकलुनि सां सिंधियुनि जी क़ौमी पुरअमन मज़ामती जदोजहद खे तव्हीं टोड़े सघंदव, रोके सघंदव, कोन रोके सघंदव। सिंध हज़ारे सालनि खां हिकु आहे, हज़ारे सालनि ताईं ईंदड़ दौरनि ते हिकु रहंदी। तंहिंजे करे तव्हांजे सबूरनि मनसूबनि खे सिंध जो आवाम डिफीट कंदो, यू विल बी अल्टीमेटली डिफीटेड। ऐं तव्हांखे शिकस्त ईंदी, ऐं शिकस्त चवंदा कीअं ईंदी, वॾी ताक़तनि शिकस्त ईअं ईंदी जीअं अयूब खे आई, जीअं याया खे आई, जीअं ज़िया जे मार्शल खे आई, जीअं मुशर्रफ मुक़ूबे ॾेखारी उनखे आई। शिकस्त उन्हनि सभिनी जे भाग में लिखियल आहे जेको सिंध जे आवाम सां टकराईंदो।